नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। वफ़ाक़ी हुकूमत रेती ट्रेन हादसे में फ़ौत जे वारसनि लाइ 15-15 लख रुपया मुआवज़ो ऐं ज़ख़्मियुनि खे 50,000 खां 3 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। रेलवे वारे वज़ीर आज़म सवाती जो चवणु आहे त हादसे में 63 माण्हू फ़ौत ऐं 107 ॼणा ज़ख़्मी थिया। 20 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे, जिन मां 3 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी आहे। अॻु ई चई चुको आहियां, सखर वेझो रेलवे ट्रैक कमज़ोर आहे। रेलवे ट्रैक खे ठीकु करण लाइ असां वटि टेक्नोलॉजी न आहे। इमरान ख़ान नेब चेयरमैन आहे, जंहिंखे चाहे उहिदो ॾिए ऐं जंहिंखे चाहे हटाए छॾे थो। जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी एतिरी वॾी शाहिदी आई आहे, आज़ादाणे इंक्वायरी थियणु घुरिजे। हीउ हिकु जज जो मामिलो न आहे, अदलिया खे सम्झणु घुरिजे। अदलिया खे अहिड़ा क़दम खणणु घुरिजनि त कंहिं बि जज खां को ग़लति फ़ैसिलो न वठी सघिजे। इदारनि खे सियासी इंतकाम जो निशानो बणाइण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। इदारनि खे इस्तेमालु करण बाबति बशीर मेमण जो बयानु मौजूदु आहे। पीपल्स पार्टी हाणे PDM जो हिसो नाहे रही। हाणे PP जे मामलनि ते न ॻाल्हाइणु घुरिजे। PDM में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। सभिनी जो नज़रियो साॻियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरम नवाज़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करण खां पोइ कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत सनान कुरैशी खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सनान कुरैशी अदालत में बयान ॾींदे चयो आहे त संदसि अखियूं बंदि करे तशदुद कयो वियो। बिना वारंट जे घर ते चढ़ाई करे गिरफ़्तार कयो वियो। इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ऐं मथनि केस दाख़िल करण ख़िलाफ़ कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर, खैरपुर, लाड़काने, टंडोलायार, नुशर अफरोज़, कशमोर, कंदरकोट, कंबर, शहदादकोट, घोटकी, बदीन, सिजावल, ठट्टो, जामशुरो, दादू, जकोबाबाद समेत नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। अॻवाननि मथां दाख़िल FIRs ख़तमु करे गिरफ़्तार अॻवाननि ऐं कारकुननि खे आज़ादु करण जो मुतालबो। बहरिया टाउन वाक़े जा वधीक 6 केस गदाब थाणे ते दाख़िल। सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी, ख़ालिद जुणीजो, मुश्ताक सरकी ऐं ॿिया अॻवान नामज़द। सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि ऐं कारकुननि ते दाख़िल केसिस जो अंगु अहिड़ो थी वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बजट में सिहत ऐं तालीम लाइ वधीक फंड्स रखण जो मुतालबो करे छॾियो। NEC जे फ़ैसिलनि ते ख़दशनि जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो, सिलेक्टेड वज़ीर आज़म जी सिलेक्टेड बजट पेश थियणु न ॾींदासीं। साबित थियो, इमरान ख़ान पूरे मुल्क जो वज़ीर आज़म न आहे। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस विगे वधीक 77 मरीज़ फ़ौत। फ़ौतुनि जो अंगु वधी 21,453 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,161 नवां केस रिपोर्ट, मजमूई अंगु 9,36,131 थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त मुल्क में 1 करोड़ माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वई आहे। ख़तरो अञा टरियो न आहे। अञा बि 3,000 जे लॻभॻि माण्हू वेंटिलेटर्स ते आहिनि। हुकूमत खे आवाम जी सहकार जी ज़रूरत आहे, जीअं वबा ख़िलाफ़ गॾिजी विड़ी सघिजे। पीपल्स पार्टी जे सॾ ते पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। मीरपुर माथेले में पाणी जी खोट ख़िलाफ़ वॾे वज़ीर जे सलाहकार बंगल खान महर ऐं मीर बाबर लुंड जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ सिंध खे हिसे जो पाणी न ॾेई रहियो आहे। वफ़ाक़ पाणी चोरी में मुलविस आहे। छठे ज़िले जे मीरपुर साकरो ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में पाणी जो बहिरान संगीन सूरत इख़्तियार करे वरितो। सवें आबादगारनि जो ॿुहारा खां मीरपुर साकरो ताईं 10 किलोमीटर पैदल मार्च।
आबादगारनि जो चवणु आहे त गुज़िरियल 3 महीननि खां पाणी फुड़े लाइ तड़पी रहिया आहियूं। पाणी न हुजण सबबि सारियालो फ़सुल बेजारो सख़्तु मुतासिर थियो आहे। पाणी ॾेई नुक़सान खां बचायो वञे। सिंधड़ी वेझो झड़पे वारे इलाइक़े में मलिक बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल वधीक हिकु शख़्स ज़ख़्मनि जा सूर नसंदे फोती पियो। अमीर बख़्श लुंड इलाज दौरान दम ॾेई छॾियो। झेड़े में मारिजी वियल जंग बथी वियो। ऐं जैकबाबाद में जोड़िया चौक वटि अणॼातल हथियारबंद नथा नौजवान क़तल। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान असगर जखराणी खे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त जखराणी बिरादरी जे बिंदुरनि में पुराणे तकरार तां नौजवान खे क़तल कयो वियो आहे।